9 मई सिर्फ अफवाज पाकिस्तान का मुकदमा नहीं, ये पूरे पाकिस्तान के अवाम का मुकदमा है। किसी भी मुल्क में उसकी फौज पे हमला कराया जाए, उसके शहीदों की अलामात की तस्दीक की जाए, उसके बानी के घर को जलाया जाए, वहां पे अवाम और फौज के दरमियान नफरत पैदा की जाए, और फिर जो लोग ये करवा रहे हैं, जो कर रहे हैं, उनको कैफरे करदार पे ना पहुंचाया जाए, तो किसी भी मुल्क में ऐसा हो तो वहां के निज़ाम इंसाफ पे एक सवाल खड़ा है। DGISPR मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी चयो त 9 मई रुगो पाक फौज न पर पूरे पाकिस्तान जी अवाम जो केस आहे। माण्हुनि खे गुमराह करे फौज ऐं एजेंसियुनि खिलाफ़ भड़काए वियो। को बि सियासी लीडर या टोलो फौज ते हमलो करे धमकियूं ॾे ऐं प्रोपोगेंडा करे त उन सां ॻाल्हि ॿोल न थींदी। 9 मई ते असां सभु ॾिठो त कीअं न माण्हुनि जो ज़हन ठाहियो वियो। कुझु सियासी लीडरनि ॻोल्हे ॻोल्हे हदफ़ ॾिना त किथे किथे हमला करणा आहिनि। हमला कंदड़नि ऐं कराईंदड़नि खे सज़ा ॾियणी पवंदी। जेकॾहिं ज़िम्मेवार अंजाम ते न पहुता त इंसाफ़ जे निज़ाम ते सवाल उथंदा। जुडिशियल कमीशन ठाहिण जी ॻाल्हि करे मुंझारा पैदा कया पिया वञनि। अमेरिका में कैपिटल हिल ते हमलो थियो त का बि जुडिशियल कमीशन न जुड़ी, नई वरी बहस थियो। इज़हार जी आज़ादी जी आड़ में मुल्क जी सलामती ते वार करण जी इजाज़त न ॾींदासीं। इज़हार जी आज़ादी जो इहो मतिलबु नाहे त क़ौम जी इख़्लाक़ियात तबाह कई वञे। ॾफेड़ पैदा कंदड़ टोले सां का बि ॻाल्हि ॿोल न थींदी। उन्हनि लाइ हिकु ई रस्तो आहे त ॾफेड़ जी सियासत करण खां पासो कनि ऐं नेक नियती सां माफ़ी घुरनि। DGISPR मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त TTP जा दहशतगर्द पाकिस्तान ख़िलाफ़ अफ़गान सरज़मीन इस्तेमाल करे रहिया आहिनि। बशाम में चीनी इंजीनियरनि ते हमले जी मनसूबाबंदी अफ़गानिस्तान में कई वई। रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे DGISPR मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी चयो त अफ़गान सरज़मीन कंहिं बि मुल्क ख़िलाफ़ इस्तेमाल न थींदी थियण बाबति मुआहिदो थियल आहे। अफ़गान हुकूमत दोहा मुआहिदे जी पासदारी न करे रही आहे। पाकिस्तान वॾो अरसो अफ़गान पनाहगीरनि जी मेज़बानी कई। गैर कानूनी तरसल परॾेहनि जी वापसी वारो अमल मुल्क जी मुफ़ाद में शुरू कयो वियो। 5,63,000 खां वधीक गैर कानूनी तरसल अफ़गान शहरी वापसि पंहिंजे मुल्क वञी चुका आहिनि। पाक फ़ौज जी पहिरीं तरजीह मुल्क में अमन अमान क़ाइमु करणु आहे। DGISPR मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी चयो त भारत वालियाल कश्मीर में ज़ुल्म जी बाज़ार गरम करे छॾी आहे। भारतीय फौज हथे खाली मासूम शहरनि खे निशानो बणाए रही आहे। भारतीय एजेंसियूं पाकिस्तानी शहरनि जे क़त्ल में बि मुलविस आहिनि। कश्मीरी अवाम जे हक़नि लाइ संदन हिमायत जारी रहंदी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां चयो आहे त जेको जज अदलिया जे कम में मुदाख़लत ॾिसे कुझु न करे उनखे घर वेही रहणु घुर्जे। वकील घणा आहिनि पर अदलिया जी आज़ादी लाइ हिक पेज ते नथा अची सघनि। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त वकीलनि जूं तनज़ीमूं बि अदलिया जी आज़ादी लाइ गॾिजनि नथियूं। हर शख़्स चई रहियो आहे त पंहिंजी ॻाल्हि कंदुसि। सुप्रीम कोर्ट में इस्लामाबाद हाई कोर्ट जे 6 जजनि तरफ़ां इदारनि जी मुदाख़लत बाबति ख़त लिखण वारे केस जी ॿुधणी। अटॉर्नी जनरल जवाब जमा कराइण लाइ सुभाणे ताईं मोहलत घुरी वरिती। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि इस्लामाबाद में वफ़ाक़ी काबीना जो इजलास में कणक स्कैंडल जी जांच जो जाइज़ो वठण समेत मुल्क जे मुआशी सूरत हाल ते गौर वीचार कयो वियो। वज़ीर आज़म चयो त सऊदी अरब जो वफ़द पाकिस्तान जे दौरे ते आयल हो। सऊदी कंपनियुनि पाकिस्तान में सरमायाकारी जे हवाले सां जाइज़ो वरितो। सऊदी वफ़द जो दौरो कामयाब बणाइण लाइ वफ़ाक़ी काबीना तमामु घणी महिनत कई। सऊदी वफ़द हुकूमत जे इंतज़ामनि ऐं महिमान नवाज़ी जी वाखाण कई। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त कचे में ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। शहीद जान मोहम्मद मेहर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस कार्रवाइयूं करे रही आहे। सखर में पार्टी उहिदेदारनि ऐं चूंडियल नुमाइंदनि सां इजलास बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त गुदामनि में 4 लख टन कणक मौजूदु आहे। बारदाने जे स्कैंडल में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। असां 30 लख घर ॾियण जी स्कीम आंदी। उहिदो संभालण खां पोइ पहिरीं गॾिजाणी अमन अमान बाबति कई हुई। वफ़ाक़ी हुकूमत जो चवणु आहे त सऊदी वफ़द सां मुख़्तलिफ़ मामलनि ते मुस्बत ॻाल्हि ॿोल थी। जेको मुल्क इक़्तिसादी तौर मज़बूत हूंदो उहो ई तरक़ी कंदो। मुल्की मईशत मज़बूत तरफ़ वधी रही आहे।
पंहिंजनि ख़र्चनि में घटिताई आणींदासीं। इस्लामाबाद में वफ़ाक़ी काबीना जे इजलास बाद नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब, वफ़ाक़ी वज़ीर क़ानून आज़म नज़ीर तारड़ ऐं इत्तलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त टैक्स सुधारा वक़्त जी अहम ज़रूरत आहे। मुल्क जे नाणे जी मटासटा वारनि ज़ख़ीरनि में बहितरी अची रही आहे। हुकूमत पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ज़रिए बि मईशत जे सुधारे लाइ क़दम खणी रही आहे। खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर फैसल करीम कुंडी चयो आहे त खैबर पख्तूनख्वा जूं हालतूं सभिनी जे साम्हूं आहिनि। केपी में अमन अमान जी सूरतहाल बहितर नाहे। कुझु माण्हू सियासी शहीद थियण चाहिनि था, पर असां उन्हनि सियासी शहीदनि बणजण न ॾींदासीं। कंहिंखे टफ टाइम न ॾींदासीं। सूबे ऐं वफ़ाक़ विच में पुल जो किरदार अदा कंदुसि। कोशिश कंदुसि त खैबर पख्तूनख्वा जी अवाम जो वकील बणिजा। गवर्नर केपी फैसल करीम कुंडी जी कराची में कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी मज़ार ते हाज़िरी, मज़ार ते गुल रखी ऐं फातिहा ख़्वानी कई। गढ़ी यासीन में महर ऐं मारफानी बिरादरी जे ॿिनि धिरनि में पुराणो तकरार ॿीहर भड़कियो थियो। विच शहर में हथियारबंदनि जी फायरिंग में मारफानी बिरादरी जे ॿिनि नौजवाननि समेत 3 ॼणा मारिजी विया। हिकु ॼणो ज़ख़्मी। गढ़ी यासीन शहर जे ॾखण नाके वटि हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। 20 वरनि जो आसिफ अली अरफानी, 23 वरनि जो मोहम्मद अली अरफानी ऐं 25 सालनि जो पोरहत सईद अहमद जमाली मारिजी विया। शहरी गुलाम शबीर मेमण ज़ख़्मी थी पियो। धुरनि में छिकताण। ऐं खैरपुर में टैक्सी ड्राइवर मुबैना तौर घुटा ॾेई क़तल। ॻोठ सदोरो चांवरी में टैक्सी ड्राइवर गुल हसन जावरी खे जवाबदार मुबैना तौर घुटा ॾेई क़तल करे छॾियो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त बिरादरी जे माण्हुनि गुल हसन खे फ़ोन ते घुराए क़तल कयो आहे।